वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हांखे सम्झ साथियों अॼु ही ॿ किताब आहिनि जीअं कल्ह ॿ सिंधी ॿोली जे हवाले खां रिसालनि जो तारीफ़ करायो ईअं ई अॼु वरी मां जेको आहे सो सिंधी ॿोली जे ग्रामर नवीसी इर्तिका ऐं सिंधु लिखती भांज बाबति रूसी मारनि जा मकाला दोस्तो ही ॿोली ते आहिनि ग्रामर ते आहिनि हिकिड़ो हीअ असांजो किताबु सिंधी जेको आहे सो सिंधु लिख जी भांज बाबति रूसी मारनि जो जेके मकाला आहिनि उहे जेको आहे सो ही सोवियत यूनियन जे दौर जा थोरा लिखियल आहिनि उन में माहिरनि जा थोरो मां त तारीफ़ कराईंदुसि ऐं ॿियो इहा अतां बंबरो साहिबु असांजो वॾो नालो जंहिं तर्जुमो कयो आहे ॿियो आहे सिंधी ॿोली में ग्रामर नवीसी इर्तिका दोस्तो हीअ डॉक्टर शाहज़ा सफ़ी जो किताबु आहे हीअ सिंधी ग्रामर ॿोली इर्तिका जे हवाले खां ग्रामर जे बारे में सम्झण लाइ ऐं हीअ किताब बि जेको आहे टियों दफ़ो छपियो आहे जी अफ़ादतनि जी घुर्ज एतिरी आहे जो टियों दफ़ो छपियो आहे दोस्तो हीअ वरी बि मां ज़िक्र कंदो आहियां त हीअ किताब सिंधी ॿोली ऐं ग्रामर सिंधी ग्रामर जे हवाले खां एम ए सिंधी शागिर्दनि लाइ या वरी एम फिल ऐं PhD कंदड़ लाइ उन लाइ सिंधी ॿोली जे हवाले खां ॾाढा जेके आहिनि सो काराइता किताब आहिनि मूंखे थोरो लगाव आहे सिंधी ॿोलीअ सां ऐं ॿोली हुजण में घुरिजे असांजी बाज़री ज़बान आहे उन जे हवाले खां हीअ किताब जेके आहिनि सो अहम आहिनि मूंखे अहम लॻा अॻ में डॉक्टर गुलाम अली अलाना जा किताबनि जो बि मां जेको आहे सो तारीफ़ ॾेई चुको आहियां अगरि कंहिंखे यादि हूंदो दोस्तनि खे त मुंहिंजी जेका पोइन विडन में ॾिसंदा उन में हूंदो भाई अचो त मां तुंहिंजो किताब जो थोरो तारीफ़ कयां दोस्तो हीअ किताब सिंधी ॿोली में ग्रामर नवीसी इर्तिका दोस्तो इन किताब जी एॾी अहमियत आहे जो हीअ किताब असांजो टियों दफ़ो शाया थियो आहे ऐं हीअ हिन में जेके आहिनि सो मौज़ू आहिनि हे जेके मकाला आहिनि जेके लिखिया विया आहिनि डॉक्टर शाहज़ा सफ़ी जो चवणु आहे त हीअ मुंहिंजो MA जो मोनोग्राम आहे अॻिते हली मां तारीफ़ करायां थो हीअ बापीड़ ॿोली जो काज ॿोली जो इल्मु सूतियात इल्मु सर्फ़ियात इल्मु नहुयात इल्मु मुअनियात हवाला ऐं दोस्तो हीअ ग्रामर या व्याकरण ग्रामर छा आहे ॿोली में ग्रामर जी अहमियत ग्रामर नवीसी इर्तिका सिंधी ॿोली में ग्रामर नवीसी जी इर्तिका दोस्तो हीअ जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ जेको ॿाहिरियां जेके असांजा कैप्टन जॉर्ज स्टेक आहे डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प आहे उधराम थामरदास आहे ऐं गुलाब सिंह गुदवाणी आहे हीअ असांजा जेके आहिनि सो जेके माहिर जेके आहिनि ग्रामर नवीसी इर्तिका बाबति जेको आहे मकाला आहिनि ऐं हीअ सिंधी ॿोली जी ग्रामर नवीसी चोथों चैप्टर आहे हीअ बि तव्हांखे ॿुधायो डॉक्टर गुलाम अली अलाना इन जा अॻ में बि ग्रामर ॾाढा सुठा किताब आहिनि ऐं डॉक्टर अब्दुल मजीद मेमण जेको मेमण अब्दुल मजीद सिंधी आहे हीअ असांजे दोस्त जिन माना मकाला आहिनि सिंधी ॿोली ग्रामर दोस्तो जेके नाशिर तरफ़ां लफ़्ज़नि ते सिंधी ॿोली ग्रामर नवीसी इर्तिका टियों छापो पधिरो कंदे असांखे बेहदि ख़ुशी महसूसु थी रही आहे हिन किताब त टिनि भाङनि ते ॿधल आहे पहिरें भाङे में ॿोली कार्ज तव्हांखे तारीफ़ कराईंदो आहे करायो आहे हीअ दोस्तो हिन जेको लेखक जा पंहिंजे लफ़्ज़ आहिनि उहो ॿुधी मूंखे बेहदि ख़ुशी थी आहे सिंधी ॿोली जे बाख़्त आधार पर मुंहिंजो किताबु सिंधी ॿोली जी ग्रामर नवीसी जे इर्तिका जो टियों छापो पधिरो कयो आहे हीअ किताबु दरअसल मुंहिंजे MA जो मोनोग्राम आहे जंहिंमें मूं बाद में वाधारा सुधारा करे किताब शिकिल ॾींदे MA जे आख़िरी साल में उहा गुंजाइश हूंदी आहे त शागिर्द पंहिंजी मर्ज़ सां अख़्तियार मज़मून जी जाइ ते तहक़ीक़ी मकालो मोनोग्राम लिखी सघनि लसानिया त मुंहिंजो पसंदीदा मौज़ू आहे इन करे मूं उनखे लाॻापियल कंहिं बि मौज़ू ते कमु करणु पई चाहियो पर अहिड़े ख़्याल में इज़हार जॾहिं मूं मैडम फमीदा हुसैन सां कयो मुंहिंजी तमामु घणी अहमियत अफ़ज़ाई कई पोइ मैडम जी सलाह सां निगरानी मूं सिंधी ॿोली में ग्रामर नवीसी इर्तिका मौज़ू ते कमु करणु शुरू कयो हीअ हिकु नओं मौज़ू आहे साॻिए वक़्तु तहक़ीक़ तलब जीअं त उहो मूं लाइ नओं कमाए उनजे तकमील मुश्किल थी आहे पर डॉक्टर फमीदा हुसैन रबरी हिन कम खे आसान सां कराए सघियो दोस्तो मोनोग्राम लिखण में जेका ॾुखियाई पेश आई उहा मदद किताबनि उहा हुई मददी किताबनि जो सिलसिले मुंहिंजे चाचे सिकंदर पिताफ़ी जेको हैदराबाद में किताब हथ लाइ मोकिलींदो हो फौज़िया नवाज़ सिंधी शोबे लाइब्रेरी में इंचार्ज शाहती भिटाई चेयर रिसर राफ़ी अब्दुल अज़ीज़ ख़ासी तमामु घणी मदद कई सिंधी ॿोली जे बाख़्त सिलसिले जी किताब दोस्तो ऐं हीअ जेको किताब जी शुरूआति आहे इंसान खे समाजी हैवान सोशल एनिमल चयो वञे थो हीअ गिरोहनि जी सूरत में रहे थो ऐं ॿियनि सां कारोबार रखे थो संदसि राब्ते जो ज़रिए ॿोली आहे दोस्तो ग्रामर नवीसी त ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे अगरि को दोस्त पढ़णु चाहे उनजो त ॾाढो हीअं आहे ॿियो जेको आहे सो सिंधु लिख जी भांज बाबति रूसी मारनि जा मकाला
दोस्तो असांजो ई साथी इब्राहिम जोई साहिबु अतन बंबरो साहिबु ॾाढो ज़बरदस्त तर्जुमे निकारा जंहिं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तर्जुमा कया आहिनि सिंध जी तारीख़ ख़ासि करे ऐं ॿोली ते हुनजा शानदार तर्जुमा रहिया ऐं ही रूसी माहिर आहिनि जंहिं सिंधू लिखत जी बाक़ाइदी रवायत छंड छाण यूवी नारिफ़ सिंधू लिखत में मूर्तियुनि जी मौजूदगी वार सम्झाणी दरावड़ी ॿोली जी आधार ते सिंधू लिखत वारी ॿोली जी सम्झाणी सिंधू लिखत ॿोली जूं ख़ासियतूं सिंधू लिखत जे मतनि जो मक़ामी शमारती जाइज़ो सिंधू लिखत सां गॾु नज़र ईंदड़ तस्वीरूं साथियो ही ॾाढा काराइता जेको आहे सो ज़बरदस्त मज़मून इन ई मां नाश तरफ़ां जेको आहे सो ॿ लफ़्ज़ तव्हांखे सम्झाईंदो हलां किताब सिंधू लिखत जी भाञ में रूसी मारनि जो हिसो अव्हां खे हथनि में आहे हीअ किताब नाम तर्जुमे निगाह अदी वतन बंबरो तर्जुमो कयो आहे जेको संदि इल्मी अदबी दुनिया कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे बंबरे साहिबु सिंधी तारीख़ तहज़ीब सकात ॿोली लिखत ख़ासि सिंधू लिखत जा वसां रुॻो पाण लिखियो आहे पर 20 सदी अंग्रेज़ी ॿोली में लॻभॻि समूह मिलण जो रखियो तर्जुमो कयो सिंधी ॿोली जो होल भरी आहे हीअ किताब मसूदे समेत सभु तर्जुमो कया ॿिए मसूदा वठा ॾिना रुॻो उन करे पिया आहिनि जो बंबरे साहिबु तर्जुमो कयो मसूदा अदारे ॾांहुं ॾियारे मोकिलिया इन जो असुलु अंग्रेज़ी माख़ज़ गॾु शामिलु न कयो वियो दोस्तो हीअ जेका आहे सो तव्हांजा आॾो आहिनि हीअ जेके मां पेश कंदो थो हलां हीअ किताब में शामिलु मक़ाला मज़ो अॻूणे सोच उन्हनि में शामिलु मुल्कनि सां वास्तो रखंदड़ माहिरनि जा लिखियल आहिनि जिन वॾी अरसे खां वठी सिंधू लिखत जी भाञ जे ॾिस में कमु पई कयो सिंधी ॿोली जे बाख़्तियार पर मौजूदा वक़्त में सिंधू लिखत जी भाञ जे सिलसिले में मुल्की तौर बिन अक़वामी कॉन्फ्रेंस सेमिनार में वर्कशॉप तरतीब ॾिना पिया वञनि उमेद त हीअ किताब अहिड़नि सरगर्मियुनि में रुॻो हिकु हवाला जाती मवाद तौरु कमु ईंदो पर सिंधू लिखत जे भाञ जे सिलसिले में नयूं ॾसाऊं ऐं रस्ता रोशन कंदो हीअ इसाक समय जो जेको डायरेक्टर आहे चेयरमैन आहे असांजे सिंध अथॉरिटी जो दोस्तो हीअ मज़मून हिन जेको आहे सो मां मज़मून केतिरो पढ़ंदुसि केतिरा हवाला ॾींदुसि क़दीम असांजे माहिरनि खे सिंधू लिखत वसी इलाइक़ा में हथ आई आहे जंहिंमें समूरी सिंधू मातृका सवाइ काठियावाड़ वारा अपबेट बि शामिलु आहिनि हिन इलाइक़े मशहूरु मागमोज दड़ो चांहू जो दड़ो लोथल हड़प्पा काली बेगन आहिनि हिन नज़र ईअं अची रहियो आहे त सिंधू सभ्यता जे सभिनी थाकनि में टोड़नि जी खोटाई कान थी सघी आहे थोरनि जी खोटाई कान थी सघी आहे पर किन जात मुखिया मागनि जी बि मुकमल खोजना कान कई आहे सर दोस्तो हीअ उन जा लफ़्ज़ आहिनि यूवी नारिफ़ जा जेको रूसी सोचियुनि में शामिलु मुल्कनि जो हिकिड़ो लेख ॿोली जो माहिर हो अॻिते चए थो उनखे सवलाई सां चई सघिजे सिंधू लिख सां लाॻापियल वधीक मवाद मिलण जो इम्कानु अञा बि मौजूदु आहे हिन लिख सां वास्तो रखंदड़ मोहरूं ऐं ठपियल ॿियो मवाद मेसोपोटेमिया जीआर लागेस केश ऐं इल्म सर्फ़ शहर सोख्ता मां पिणु लधो आहे जिन सां सिंधू सभ्यता जे माण्हुनि जी वापारी लेती क़ाइमु हुई हिन सभ्यता जे सभिनी लिखतनि जो लाॻापो 3 खां 2000 साल क़बल मसीहा दौर मां आहे दोस्तो हीअ तमामु ज़बरदस्त किताब आहिनि ऐं ॿोली जे हवाले खां मां तव्हांजे हवाले वीडियो वॾी थींदी पई वञे तव्हांखे अगरि हीअ किताब पसंदि अचनि त तव्हां ख़रीद करे सघो था तव्हां ॿोली जे हवाले खां वीडियो वॾी थी वीडियो लाइ अर्ज़ु कबो त लाइक कमेंट ऐं शेयर कंदा तव्हांजा लख लाइक साथियो तव्हांजी सपोर्ट खपे तव्हांजी मदद खपे महिरबानी